अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो ॼातल सुञातल फ़हीम मुग़ल उर्फ़ पखी। जीअं त तव्हां अक्सर मुंहिंजे यूट्यूब चैनल ते कॉमेडी वीडियोज़ ॾिठा हूंदा ऐं अॼु मां हीउ जेको वीडियो ठाहे रहियो आहियां ऐं जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ मां हिकु ग़रीब फ़नकार जे हवाले सां ठाहे रहियो आहियां। तमामु मिसकिन फ़नकार मां हुनखे चवां थो, हालांकि हू खे घणनि खे ख़बर न आहे त हीउ भाऊ फ़नकार आहे ऐं सिंगिंग करे थो। न, हीउ मतिलबु उहो फ़नकार आहे जेको नंढे लाइ खां वठी शौक़ु रखे थो ॻाइण जो ऐं तमामु बहितरीनु आवाज़ बि आहे हिन जो। ऐं हीउ जंहिंखे ॿुधे थो उन जो असां हिन खां पुछंदासीं त हू कहिड़े फ़नकार खे पसंदि करे थो ऐं कहिड़े फ़नकार खे फॉलो करे थो। ऐं ॿी हिकु तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदुमि त हीउ बचपन खां वठी ॿिन्हिनि अखियुनि खां नाबीन आहे। जी हाँ, नईम मीरानी असां सां गॾु मौजूदु आहे, जेको ॿिन्हिनि अखियुनि खां बचपन खां वठी पैदाइशी नाबीन आहे ऐं हू शौक़ु रखे थो ॻाइण जो। चए थो मां बि फ़नकार थियणु चाहियां थो ऐं फ्रेश ट्रैक या ट्रैक ॻाइणु चाहियां थो। मूंखे बि को सपोर्ट करे ऐं मां बि अॻिते अचणु चाहियां थो। अचो त अॼु मां हिननि खां हिन जी ज़िंदगी मुताबिक़ पुछां त हिननि कॾहिं खां ॻाइण जो शौक़ु रखियो आहे ऐं कंहिंखे कहिड़े फ़नकार खे फॉलो कनि था, कंहिंखे घणो ॿुधंदा आहिनि। अचो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नईम मीरानी साहब कहिड़ा हाल आहिनि? खैर खैर दुआ आहे तव्हांजी, तव्हां ॿुधायो? अल्लाह जो शुक्र आहे। सर, तव्हांखे हीउ जेको फ़नकारी जो ॻाइण जो जेको शौक़ु आहे, कॾहिं खां वठी आहे, केतिरी उमिरि खां आहे? जी, मां बचपन खां वठी उस्ताद शमन अली मीराली जा गाना ॿुधंदो हुउमि। पोइ मूंखे तक़रीबन 2013-14 खां वठी मूंखे इहो दिलि जो शौक़ु हुयो त मां बि ॻायां, मां बि ट्रैक कयां। मुंहिंजो ॻाइण में माना उस्ताद शमन अली मीराली खे ॾिसी करे मुंहिंजो शौक़ु जाॻियो आहे। नज़र जेकी आहे इहा पैदाइशी आहे, माना कमज़ोर आहे ऐं जीअं उमिरि वधंदी वई बचपन में मतिलबु थोरी नज़र पवंदी हुई, काफ़ी थोरो घणो घुमंदा हुआसीं हेॾे होॾे, तव्हां जेतिरी फुल न, पर पोइ बि घुमण जेतिरी हूंदी। हाणे वरी बचपन में जॾहिं वॾा थींदा वियासीं। जी हा, बिल्कुलु दोस्तो, हिन जो चवणु आहे त माना नंढड़े खां वठी मां ॼाओ आहियां त मुंहिंजी नज़र उहो संभालियो आहे त घटि हुई, नंढड़े खां पैदाइशी नज़र ईअं हुई ऐं इन खां पोइ जीअं जीअं हिन जी उमिरि वधंदी वई, उमिरि जे हिसाब सां अञा नज़र घटि थींदी वई। पंहिंजी आवाज़ में को बि गीत उस्ताद शमन अली मीरानी जो ॿुधायो, जीअं त तव्हां चओ था मुंहिंजो यूट्यूब चैनल बि आहे नईम अली मीरानी सां, नईम अली मीरानी जे नाले सां हिन जो यूट्यूब चैनल बि आहे। सो हे तव्हांखे अपील बि करणु चाहे थो पंहिंजी आवाज़ में, उनखे लाइक सब्सक्राइब कयो। जी हा, दोस्तनि खे छा था चवणु चाहियो? जी, मां बिल्कुलु तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि शमन अली मीराली जो गानो। जी ॿुधायां थो तव्हांखे। ॿुधायो। ही कारो वॻो यारो, ही कारो वॻो यारो, मूंखे इश्क परायो आ, ॿी ॻाल्हि न आ, ॿी ॻाल्हि न आ। धारनि जो को ॾुख नाहे, धारनि जो को ॾुख नाहे, पंहिंजनि ई रोआरियो आ, ॿी ॻाल्हि न आ, ॿी ॻाल्हि न आ। माण्हू पिया चवनि मूंखे तोसां यार सचो नाहे, हाणे पई ख़बर मूंखे जॾहिं दोखो मिलियो आहे। हथ सां ॾेई मूं दिलड़ी, हथ सां ॾेई मूं दिलड़ी, ही दर्द पिरायो आ, ॿी ॻाल्हि न आ, ॿी ॻाल्हि न आ। वाह 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 वाह, तमामु बहितरीनु आवाज़ ऐं तमामु बहितरीनु उस्ताद शमन मीरानी जो गीत आहे ही कारो वॻो यारो, मूंखे इश्क परायो आहे। ऐं तव्हां इन गीत जे दौर खां जॾहिं उस्ताद शमन मीरानी जो गीत मशहूरु थियो, इन टाइम खां या इन खां अॻु में बि तव्हां उस्ताद खे फॉलो कंदा अचो पिया या ॿुधंदा अचो पिया? हा, जे इहो गीत तमामु मशहूरु थियो, इहो त मूंखे घणो पसंदि आयो बचपन में ई। इन खां अॻु में बि काफ़ी गीत उस्ताद जा मूंखे उन खां वठी ॿुधंदो अचां थो, इन खां अवल खां वठी। अच्छा, जी, यकतारी टपली जो दौर आहे इहो सभु। अच्छा, नईम मीरानी साहब, तव्हां जेको हीउ गीत ॿुधायो तमामु बहितरीनु, ही कारो वॻो यारो, उस्ताद शमन मीरानी जो मशहूरु गीत आहे। अच्छा, इन टाइम खां इहो जेको गीत मशहूरु थियो उस्ताद जो शमन मीरानी जो ही कारो वॻो, इन टाइम खां वठी तव्हां उस्ताद खे फॉलो कयो आहे या इन खां बि अॻु में? इहो गानो त काफ़ी पोइ आयो आहे, इन खां अॻु में बि उस्ताद जा चपड़ी यकतारे ते गाना हूंदा, काफ़ी सुठा गाना। हिकिड़ो त मशहूरु गानो अथसि,
अधु बीमारी वई सोना छॾे पुछण लाइ तूं जो आहीं इन खां वठी मां ॿुधंदो अचां थो। वाह 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 सही यकतारे ते पीले दौर खां उस्ताद शमन खे शायदि मां बि नंढो आहियां घटि ई ॿुधो हूंदो इहो गानो जेको तव्हां ॿुधायो अॼु बीमारी वई छॾे हा अधु अधु बीमारी वई छॾे उस्ताद पुछण शमन लाइ तूं मीराली जो जो आहीं। ऐं यकतारे ते पीले ते इहो गीत बिल्कुलु हूंदो ऐं तमामु पुराणे मतिलबु दौर खां तव्हां हुनखे फॉलो कयो पिया ऐं ॿुधो पिया त हाणे तव्हां असांखे उस्ताद शमन जो ॿियो को गीत नाज़रीन खे थोरो ॿुधाईंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल फ़हीम पखी जे ज़रिए। जी जी बिल्कुलु ॿुधायां थो। जी उस्ताद जो गानो आहे दिल चाहे थी जंहिंखे उहो यार किथां आणियां दिल चाहे थी जंहिंखे उहो यार किथां आणियां तंहिं दिलबर जो तोले दीदार किथां आणियां दिल चाहे थी जंहिंखे उहो यार किथां आणियां हमदर्द अहिड़ो माण्हू को मूंखे सुझे ई नथो मां बेवस आहियां दिल तुंहिंजो प्यार किथां आणियां दिल चाहे थी जंहिंखे उहो यार किथां आणियां दिल चाहे थी जंहिंखे उहो यार किथां आणियां। तमामु तमामु बहितरीनु ऐं आवाज़ बि तव्हांजो माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे ऐं इन खां अलावा कॾहिं तव्हां हेतिरो अर्सो ज़िंदगी में उस्ताद शमन अली मीराली सां कंहिं महफ़िल में या किथे बि मुलाक़ात वग़ैरह थी आहे या उन्हनि खे आम्हूं साम्हूं तव्हां कॾहिं ॿुधो आहे इहो थोरो नाज़रीन खे ॿुधाइजो। न उनखे आम्हूं साम्हूं त असां करे न ॿुधो आहे बाक़ी दिलि जी ख़्वाहिश आहे उस्ताद सां मिलण जी बचपन खां वठी काफ़ी टाइम अॻु पल डस्ट जो शो हुयो असांजे शहदाद कोट में उस्ताद आयो उन खां परे खां बचपन में ॾिठोसीं उन शो में गाना ॻाया आहीं छिनण जो नचो इहो गानो ॻायो उस्ताद पल डस्ट जो शो थियो असांजे शहदाद कोट में मां तक़रीबन नंढो हुयुमि उन टाइम उन खां वठी मिलण जो शौक़ु आहे मिली न सघियासीं उन टाइम। अच्छा इहो थोरो गानो असांखे गुनगुनाए ॿुधाईंदो छिनण जो नचो। बिल्कुलु ॿुधाईंदो छिनण जो नचो छिनण जो नचो एॾो ॾे न मूंखे भो मिठा मरी वेंदो साईं जानी मरी वेंदो साईं पेरें थो पवां मिठा बाहूं थो ॿधाए जानी मरी वेंदो साईं मिठा मरी वेंदो साईं साईं मरी वेंदो साईं मिठा मरी वेंदो साईं। तमामु बहितरीनु ऐं दोस्तनि खे असां बि अपील कंदासीं नईम मीरानी जो यूट्यूब चैनल आहे हुनखे लाइक बि कयो सब्सक्राइब बि कयो ऐं शेयर बि कयो। तव्हां कुझु दोस्तनि खे पैगाम ॾियणु चाहियो था? जी बिल्कुलु मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे सिंगर नईम अली मीराणी जे नाले सां उनखे महिरबानी करे लाइक कयो सब्सक्राइब कयो तव्हांखे मुंहिंजा नवां गाना जीअं असां अॻिते ईंदासीं तव्हांखे मुंहिंजा गाना मिलंदा ईंदा। वॾी महिरबानी नईम मीरानी साहिबु सिंध में घणो तमामु घणो टैलेंट पियो आहे ऐं तमामु सुठो आवाज़ु आहे नईम मीरानी साहिबु ऐं फ़हीम पखी ऑफिशियल चैनल जे तरफ़ां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मां गिफ्ट ॾींदुमि इनाम सर हीअ मुंहिंजे तरफ़ां हीअ तव्हां महिरबानी जो गिफ्ट आहे ऐं मौला तव्हांखे ख़ुशि कंदो वॾी महिरबानी ऐं फ़हीम पखी ऑफिशियल सब्सक्राइब कंदा लाइक कंदा फॉलो कंदा शेयर कंदा वॾी महिरबानी।